अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, मजमूई तौर ते आलमी मंज़रनामे में जेके तब्दीलियूं साम्हूं आयूं उनखे अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं शाम जी सूरतहाल ते। शाम में मजमूई तौर ते गुज़िरियल 5 सालनि खां जेका घरू वेड़ हलंदड़ आहे उन जे नतीजे में 5 लख खां वधीक माण्हू मौत जो खाद बणिया आहिनि ऐं यकीनी तौर ते जेके जंगज़दा इलाइक़ा आहिनि उन में उते जी जेका आबादी आहे उहो इन क़दुरु मुतासिर थी आहे जो उतां जा शहरी दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां लॾपलाण करण ते मजबूर आहिनि। नाज़रीन, शाम जी सूरतहाल में हिन वक़्तु जेका अहम पेशरफ़्त साम्हूं आई आहे उन हवाले सां बि तव्हांखे प्रोग्राम में ॿुधाईंदासीं। नाज़रीन, गॾोगॾु प्रोग्राम में असां अॼोके मामलनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं जिते ॾखण कोरिया पारां जेको सरहदी जेको इलाइक़ो आहे उते मीज़ाइल जे नस्ब करण जो जेको प्रोग्राम आहे उहो शुरू कयो वियो आहे, जंहिंजे नतीजे में गॾोगॾु चीन पारां जेके मुख़्तलिफ़ ख़दशनि जे हवाले सां भारत बि जेको चीन जे सरहदी इलाइक़े में मीज़ाइल नस्ब करण जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो आहे जिते चीन खे ख़दशा आहिनि ऐं गॾोगॾु इन हवाले सां जेको ॿिन्हिनि मुल्कनि जा जेके लाॻापा आहिनि उहे छिकताण जे वर चढ़ी रहिया आहिनि। गॾोगॾु नाज़रीन, मजमूई तौर ते जेके मीज़ाइल प्रोग्राम जे हवाले सां जेका अहम पेशरफ़्त थी आहे उते ॿिन्ही मुल्कनि जे अॻवाननि पारां मुलाक़ात कई वई आहे जिते मजमूई तौर ते सरहदी इलाइक़नि में जेका दिफ़ाई मामलनि जी जेका सूरतहाल आहे उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई आहे। ऐं नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में आख़िर में ज़िक्र कंदासीं इटली में जेको ख़ौफ़नाक ज़िलज़िले जो जेको मरहलो आहे उहो शुरू थियो आहे ऐं उन खां पोइ मजमूई तौर ते मुख़्तलिफ़ शहरनि जी छा सूरतहाल आहे उन बाबति बि तव्हांखे आगाह कंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं शाम जी सूरतहाल खां। नाज़रीन, गुज़िरियल 5 सालनि खां शाम में घरू वेड़ सबबि लॻभॻि 5 लख खां वधीक माण्हू मौत जो खाद बणिया आहिनि ऐं 1 करोड़ खां वधीक माण्हू बेघर थिया आहिनि। नाज़रीन, शाम जी जेका सूरतहाल आहे असां पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए मुख़्तलिफ़ हवालनि सां जेके रिपोर्ट्स तव्हां सां शेयर कंदा आया आहियूं, यकीनी तौर ते शाम जी सूरतहाल में का बि पेशरफ़्त असांखे साम्हूं न आई, पर हिन वक़्तु जॾहिं अॼु असां हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं उन वक़्तु तव्हांखे इन हवाले सां ॿुधाईंदा हलूं त शाम में जेको आर्ज़ी जंगबंदी जा जेके मुख़्तलिफ़ वाइदा या ईअं सम्झो त जेके ठाह कया विया अॻवाननि पारां उहे बेलाभ बढ़ियल आहिनि। यकीनी तौर ते शाम जी हलंदड़ जेका सूरतहाल आहे इन में ॻाल्हियुनि जा जेके 2 दौर आहिनि उहे त नाकाम थी चुका आहिनि, पर ॻाल्हियुनि जो टियों दौर हिन वक़्तु जिनीवा में शुरू थियो जंहिंमें मजमूई तौर ते शाम में जंगबंदी जे हवाले सां ॿिन्ही परॾेही वज़ीरनि मुलाक़ात कई आहे। नाज़रीन, जॉन केरी ऐं सरगई लॉरफ जिनीवा में मुलाक़ात कई आहे जंहिंमें शाम जे मसइले जे हवाले सां यकीनी तौर ते हिकिड़े ठाह तहत मसइले खे हल करण जी कोशिशि कई वई आहे। नाज़रीन, जिनीवा में 10 कलाकनि ताईं ॿिन्हिनि अॻवाननि मुलाक़ात कई जंहिंमें मजमूई तौर ते शाम में जंगबंदी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई हुई। गॾोगॾु जेके शामी हुकूमत आहे ऐं जेके मुख़ालिफ़ आहिनि जंहिंखे अमरीका जी सपोर्ट आहे उन हवाले सां अमरीका ऐं रूस विच में जेका मुस्बत जेका ॻाल्हि इहा आहे त ॿई धुरियूं इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ करे चुकियूं आहिनि त शाम मां दाइश समेत जेके मुख़्तलिफ़ शिदत पसंद तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे कढण जे हवाले सां ॿई मुल्क इतफ़ाक़ उन्हनि कयो आहे। गॾोगॾु शाम में जेका जंगबंदी जी जेका सूरतहाल आहे ऐं उन ते बि ॿिन्हिनि धुरियुनि इतफ़ाक़ कयो आहे। मजमूई तौर ते शाम जी सूरतहाल ते ही रिपोर्ट ॾिसंदासीं। शाम में गुज़िरियल 5 सालनि खां वधीक अरसे दौरान हलंदड़ घरू वेड़ सबबि लॻभॻि 5 लख माण्हू मौत जो खाज बणिया आहिनि, जॾहिं त लॻभॻि 1 करोड़ 10 लख खां वधीक माण्हू बेघर थिया आहिनि, जंहिं सबबि यूरोप पनाहगीरनि जे आलमी मसइले खे मुंहुं ॾेई रहियो आहे। शाम जी घरू वेड़ सबबि आलमी ताक़तुनि जी मुदाख़लत तोड़े शाम जे मसइले जे पुरअमन हल लाइ ॻाल्हियूं नाकाम रहियूं आहिनि। शाम में अमरीका ऐं रूस जी मुदाख़लत खां पोइ मसइले जे हल लाइ ॻाल्हियुनि जा 2 दौर नाकाम थी चुका आहिनि, जॾहिं त हिन भेरे गॾियल क़ौमुनि शामी अमन ॻाल्हियुनि जो टियों दौर हलंदड़ साल जे आख़िर में शुरू करण जी ख़ातिरी कराई आहे। शाम जे मसइले बाबति गॾियल क़ौमुनि जे ख़ासि नुमाइंदे स्टीफन डी मस्तूरा जो चवणो हो त शाम जे मसइले बाबति अमरीका ऐं रूस ॻाल्हियुनि जो मुअत्तल थियल सिलसिलो हिकु भेरो ॿीहर शुरू करे सघनि था। स्टीफन डी मस्तूरा शाम में हलंदड़ कार्रवाइनि जे नतीजे में नुक़सान बाबति ॻाल्हाईंदे चयो त शाम में फौरी तौर ते जंगबंदी कई वञे त जीअं गॾियल क़ौमुनि जा इमदादी काफ़िला हल्ब में फाथल अवाम ताईं इमदाद जी रसाई मुमकिन बणाए सघनि। स्टीफन शाम में 48 कलाकनि लाइ जंगबंदी जी अपील कंदे चयो त इन अमल सां इमदादी तक़सीम में मदद मिलंदी। ॿिए पासे अमरीका ऐं रूस शाम में जंग जे पुरअमन हल लाइ ॻाल्हियुनि जो सिलसिलो हिकु दफ़ो ॿीहर शुरू करण लाइ जुमे ते नयनि कोशिशुनि जी शुरूआत कई।
अमरीकी परॾेही वज़ीर जॉन केरी ऐं रूसी परॾेही वज़ीर सर्गेई लारोफ जिनेवा में इजलास में शिरकत कई, जंहिं जो मक़सद फ़ौजी सहकार ऐं ॼाण जी मटासटा ते इतफ़ाक़ करणु हो। गॾोगॾु शाम में शिदत पसंद तंज़ीम दाइश खे शिकस्त ॾियण लाइ ॿिन्ही अॻुवाणनि इतफ़ाक़ कयो। That we've been working through over the course of the last weeks. And so we believe there are actions that can be taken to deal with the current construct. Some of those involve other nations that are supportive of other opposition groups, neighbors within the region who have influence over those groups and who have an ability to help separate. In addition to that, Nusra is a designated terrorist organization. Nusra is Al-Qaeda, and no name change by Nusra hides what Nusra really is and what it tries to do. So we have the power, certainly, as we have stated in the past, to engage with Nusra in the same way that we have engaged with Daesh, and the President has made it very clear that we will deal with any threat to the United States, to the region, to our allies and friends, and we will continue to do that. Regarding aid guarantees and evacuation, again, these are the kind. Let me say this. We're here because, as I said in my opening comments, neither of us are satisfied with what has happened with respect to the cessation of hostilities and its enforcement. Now, we may have different views about some of the causes for the problems, but the fact is we both are committed, I am convinced, to trying to find a way to get the cessation of hostilities to be more effective, to be fully implemented. And that is what brought us here. And some of those details, we do not want to make an announcement. I don't want to make an announcement, speaking for myself, nor does President Obama want an announcement made on behalf of our administration that is not enforceable, that doesn't have details worked out, that winds up in the place that the last two announcements have wound up. So we are determined to dot the I's and cross the T's and do the job necessary to make certain that if and when we are able to find the way forward, and we hope we can, as Sergei said, the work that can be done in the next week has the ability to resolve some of these remaining issues. But until we have, neither of us are prepared to make an announcement that is predicated for failure. And so it is important for us to do this and to do it right. I think I said that to you many times during the course of the Iran negotiation. This is no different. We don't want to have a deal for the sake of a deal. We want to have something done that is effective and that works for the people of Syria, that makes the region more stable and secure, and that brings us to the table here in Geneva to find a political solution. And so we're working on those details, and when they are ready, I assure you, you'll be among the very first to know. शाम में दाइश समेत शिदत पसंद गिरोहनि जो ख़ात्मो ॿिन्ही धुरनि जी गॾियल एजेंडा में शामिल आहे। शामी हुकूमत सां हिक ठाह तहत शामी बाग़ी ऐं संदन ख़ानदान गुज़िरियल 4 सालनि खां जंग जे वर चढ़ियल दारिया वारो इलाइक़ो ख़ाली करणु शुरू कयो, जंहिंमें 4 सालनि दौरान मुसलसल हवाई हमलनि सबबि कब्ज़े हेठि आयल इलाइक़ो खंडर जो ॾेख ॾेई रहियो आहे। ठाह जी शर्तुनि तहत लॻभॻि 700 हथियारबंदनि खे मुख़ालिफ़नि जे कंट्रोल हेठि आयल अदलब ते उतरे सूबे ॾांहुं महफ़ूज़ गुज़रगाह फ़राहम कई वेंदी, जॾहिं त लॻभॻि 4000 शहरनि खे दारिया जे ॾखण में वाक़िअ पनाहगाह में आरज़ी ठिकाणो फ़राहम कयो वेंदो। शाम में 62 धुरियुनि विच में 4 सालनि खां जंग जे वर चढ़ियल इलाइक़े दारिया में कब्ज़ो ख़तमु थियण खां पोइ शहरी तोड़े बाग़ी जंगजुअनि इलाइक़ो ख़ाली करणु शुरू करे छॾियो आहे। बाग़ी जंगजू बाग़नि जे असर हेठि शहर अदलब वेंदा, जॾहिं त आम शहरी हुकूमत पारां इमदादी कैंप्स में मुंतक़िल कया विया। शामी सिक्योरिटी फोर्सिस 2012 ते दारिया जे इलाइक़े खे ख़ाली करण लाइ मुसलसल बमबारी कई, जंहिं सबबि उते आबाद इलाइक़नि में ख़ुराक, पाणी ऐं बिजली जी सख़्त खोट पैदा थी पई। 4 सालनि ताईं जंग जे वर चढ़ियल इलाइक़े में हलंदड़ साल जून में इमदादी सामान जी फ़राहमी मुमकिन बणिजी सघी हुई। हुकूमती फ़ौज पारां मुसलसल हवाई कार्रवाइनि सबबि इमदाद जो अमल रुकिजी वियो, जेको जिनेवा में
थियल इजलास में हिक ठाह तहत जंग जे वर चढ़ियल इलाइक़नि खे ख़ाली कराइण जो अमल मुमकिन बणिजी सघियो। इन सूरतहाल ते गॾियल क़ौमुनि ख़दशनि जो इज़हार कंदे चयो त अहिड़नि इलाइक़नि मां शहरियुनि खे रज़ाकारानी तौर ते ॿाहिरि कढियो वञे त जीअं संदनि ज़िंदगी महफ़ूज़ थी सघे। शाम में 2001 में शुरू थींदड़ घरू वेड़ में दारिया उन शहर में शामिल हो जिते सभ खां अॻु बशारुल असद ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरनि जी शुरूआत थी हुई। मुज़ाहिरीन मौजूद दमिश्क खां कुझु किलोमीटर जे मुफ़ासिले ते वाक़े दारिया शहर मां बाग़नि जे निकिरण सां शामी सदर जो हौसलो वधंदो। वाज़े रहे त जिनेवा में अमरीका ऐं रूसी परॾेही वज़ीरनि जी मुलाक़ात दौरान शामी मसइले जे हल लाइ ॻाल्हियुनि जो टियों दौर शुरू थियो आहे, जंहिंमें शाम में जंगबंदी ते इतफ़ाक़ खां पोइ शाम में जंग जे वर चढ़ियल इलाइक़नि खे बाग़नि खां ख़ाली कराइण वारे अमल जी शुरूआत थी आहे। जिनेवा में ॻाल्हियुनि जो बुनियादी मक़सदु आरज़ी जंगबंदी ते इतफ़ाक़ राय पैदा करणु हो, जिते हुकूमत ऐं बाग़ी जंगजुअनि विच में हलंदड़ कुझु हफ़्तनि दौरान बमबारी कार्रवाइनि में शिदत जे नतीजे में सवें माण्हू मौत जो खाज भरिया। शाम में 5 सालनि खां घरू वेड़ में अमरीका, रूस, अरब इतिहादियुनि पारां मुख़ालिफ़नि सां जंग जोड़ियल आहे। गॾोगॾु मौजूदा सूरतहाल में शाम जे मसइले ते रूस तुर्की सां नए सिर हिकमत अमली तहत ख़िते में ताक़त जे तवाज़ुन खे बरक़रार रखण लाइ ईरान जा हवाई अॾा इस्तेमाल कया। शाम में हवाई कार्रवाइनि लाइ रूस ईरानी अॾा इस्तेमाल कया। गॾोगॾु ख़िते में तुर्की जो किरदार बि नए सिरे खां जुड़ी रहियो आहे। तुर्की ऐं रूस शाम में शिदत पसंद गिरोहनि ख़िलाफ़ हिकु पेज ते आहिनि। ॿिए पासे अमरीका शाम जे मसइले ते अरब इतिहादियुनि सां राब्ता करे शाम में मुदाख़लत खे वधीक मज़बूत करण लाइ हीला हलाए रहियो आहे ऐं इन सिलसिले में जॉन केरी जिनेवा वञण खां अॻु शाम जे मसइले ते ख़लिजी रियासतुनि जी हिमायत हासिल करण लाइ सऊदी अरब जो दौरो कयो। जॉन केरी जिनेवा में रूसी परॾेही वज़ीर सां मुलाक़ात खां अॻु जद्दा में पंहिंजे हममनसब शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कई। ॿिन्ही अॻुवाणनि शाम में अमरीकी फ़ौजी कार्रवाइनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई, जॾहिं त जॉन केरी बहरेन ऐं ख़लीज सहकार काउंसिल जे सिफ़ारतकारनि सां पिणु मुलाक़ात कई, जंहिंमें शाम जे मसइले ते रूस सां मुलाक़ात बाबति आगाह कयो वियो। केरी सऊदी अरब जो दौरो उन वक़्तु कयो जॾहिं उन खां हिकु ॾींहुं अॻु तुर्की शाम जी सरहद में दाख़िल थी दाइश ख़िलाफ़ कार्रवाई कंदे जराबलस जो इलाइक़ो शिदत पसंदनि खां ख़ाली करायो। वाज़े रहे त तुर्की मुतालबो कयो हो त जॾहिं संदन फ़ौजी दाइश ख़िलाफ़ कार्रवाई लाइ शाम में दाख़िल थियनि त कुर्द फोर्सिस उन सरहदी इलाइक़े मां ॿाहिरि निकिरी वञनि, जॾहिं त रूस इन फ़ौजी कार्रवाई ख़ासि तौर ते तुर्की पारां कुर्द जंगजुअनि खे निशानो बणाइण ते सख़्तु ख़दशनि जो इज़हार कयो। रूसी अख़्तियारियुनि जो चवणु हो त तुर्की पारां दाइश जे शिदत पसंदनि ऐं शामी कुर्दनि खे निशानो बणाइण सां शाम में घरू वेड़ में शिदत अची सघे थी ऐं इन कार्रवाई सां अरब गिरोहनि विच में फ़िरक़ेवाराणी छिकताण वधण जो ख़तरो पैदा थी सघे थो। नाज़रीन, शाम जी सूरतहाल जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। यकीनी तौर ते शाम जो जेको मसइलो आहे उहो काफ़ी गंभीर रहियो आहे, छो त मुख़्तलिफ़ ताक़तुनि जा उते मफ़ाद वागियल आहिनि। शाम में अमुन जे हवाले सां रूस ऐं अमरीका अगरि मुस्बत किरदारु अदा करण लाइ बाक़ाइदा हिकु पेज ते आहिनि त यकीनी तौर ते शाम जो जेको मसइलो आहे उहो ईंदड़ कुझु वक़्त में असांखे हल थींदे नज़र ईंदो। हिन जिनेवा में जेका ॻाल्हि ॿोल्हि थी आहे ॿिन्ही अॻुवाणनि जी, अगरि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थी वञे थो त शाम में जेके प्रॉक्सीज़ वार जेका हलंदड़ आहे उन हवाले सां ॿई मुल्क अगरि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कनि था त असद मुख़ालिफ़ जेके उते गिरोह आहिनि जेके अमरीका जी सपोर्ट बि आहे, गॾोगॾु अरब जेके इतिहाद आहे उन हवाले सां बि उते उन्हनि खे सपोर्ट आहे, छो त कुझु मुतहरिक धीरूं चाहिनि थियूं त असद हुकूमत जल्द जल्द जेका आहे उनजो इक़्तिदारी जेको वक़्तु आहे उहो ख़तमु थिए त जीअं हू पंहिंजे नज़रियाती तौर ते हिकिड़ी उते हुकूमत क़ाइमु करे सघनि। इन हवाले सां रूस, ईरान ऐं मौजूदा सूरतहाल में जॾहिं तुर्की बि असांखे शाम जे मसइले ते काफ़ी सरगर्म नज़र अचे पियो, उन सूरतहाल में यकीनन अमरीका खे हाणे इन ॻाल्हि ते ॻणती आहे त जॾहिं ख़िते जा इहे मुल्क हिक ॿिए जे इन हथ ताईं वेझो अची करे शाम जे मसइले ते का अहम डेवलपमेंट जे हवाले सां अॻुभराई कनि था त यकीनी तौर ते अमरीका हाणे हिन सूरतहाल में शाम जे मामले ते काफ़ी असांखे सीरियस नज़र अचे पियो ऐं इन सूरतहाल में ही जेका मुलाक़ात आहे उहो इन तसलसुल जी कड़ी आहे त जीअं शाम में मजमूई तौर ते जेका जंगबंदी जी सूरतहाल आहे पहिरीं उनखे कंट्रोल में आंदो वञे त जीअं बक़ाया जेके ॿिया जेके मामला आहिनि शाम में उन हवाले सां बि जेका पेशरफ़्त आहे यकीनन असांखे ईंदड़ वक़्त में नज़र ईंदी।
ऐं नाज़रीन हाणे प्रोग्राम में ज़िक्र कयूं था दिफ़ाई मिसाइल जी मनसूबाबंदी ते चीन ॾखण कोरिया सां नाराज़गी जो इज़हार कयो आहे। गॾोगॾु इंडिया पारां चीन जे सरहद वेझो क्रूज़ मिसाइल नस्ब करण ते बि चीन काफ़ी ख़दशनि जो इज़हार कयो आहे। नाज़रीन तव्हांखे अहम इन हवाले सां ख़बर ॾींदा हलूं त चीन जी जेका सरहद आहे उन जे वेझो भारत पारां जेके मिसाइल क्रूज़ मिसाइल नस्ब कया विया आहिनि उन हवाले सां चीन काफ़ी ख़दशनि जो इज़हार कयो आहे। यकीन तौर ते इन ॿिन्ही मुल्कनि जी जो जेको हिकिड़ो रिलेशन रहियो आहे उहो इन हवाले सां काफ़ी तकरारी रहियो आहे। गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां चीन ऐं भारत जो जेको रिलेशन आहे उहो जेको आहे उहो सही ट्रैक ते न हली सघियो आहे। इन सूरतहाल में जॾहिं भारत पारां चीन जे सरहदी इलाइक़े में जॾहिं क्रूज़ मिसाइल जी नस्ब करण जो जेको प्रोग्राम शुरू कयो वियो आहे यकीनी तौर ते जेको अमेरिका जे सहकार सां शुरू कयो वियो आहे उन हवाले सां चाइना खे काफ़ी ख़दशा आहिनि त इहो जेको मामिलो आहे इहो सिर्फ़ु हिकु मिसाइल प्रोग्राम न आहे। गॾोगॾु इन हवाले सां चीन खे ख़दशा इहे बि आहिनि त इन प्रोग्राम जे ज़रिए जेका ॿिन्ही मुल्कनि जे जेके सिक्योरिटी जेके मामला आहिनि उन्हनि में रंडक पैदा थी सघे थी। इन करे चीन सिफ़ारती सतह ते बि इन ॻाल्हि ते एहतजाज कयो आहे पर उन जे बावजूदि भारत ऐं अमेरिका मिली करे इन मिसाइल क्रूज़ मिसाइल जो जेको प्रोग्राम आहे उहो शुरू करण जो ऐलान कयो आहे। इन हवाले सां तव्हांखे नाज़रीन इहो बि ॿुधाईंदा हलूं त ॾखण कोरिया पारां बि दिफ़ाई मिसाइल जे नस्ब जे निज़ाम ते चीन जो इहो मौक़िफ़ आहे त चीन ऐं ॾखण कोरिया जा जेके लाॻापा आहिनि उहे इन अमल सां मुतासिर थींदा। मजमूई तौर ते नाज़रीन ॾखण कोरिया में अमेरिका पारां दिफ़ाई मिसाइल जे निज़ाम जी मुक़रर जे मनसूबे ख़िलाफ़ सिफ़ारती ऐं सकाफ़ती जेका मुहिम आहे बज़ाहिर उन में असांखे शिदत नज़र अचे पई। मजमूई तौर ते चाइना पारां ॿिन्हिनि मुल्कनि जी सरहदुनि ते जेके मिसाइल प्रोग्राम नस्ब कया विया आहिनि जंहिं ते चीन पारां ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि मजमूई तौर ते छा सूरतहाल रही ॼाणींदासीं इन रिपोर्ट जे ज़रिए। भारत पारां चीन जी सरहद वेझो जदीद क्रूज़ मिसाइल नस्ब करण ते चीन ख़दशनि जो इज़हार कयो आहे। चीन भारत पारां सरहदी इलाइक़नि में मिसाइल नस्ब करण ते ख़दशा ज़ाहिर कंदे इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम खे बरक़रार रखण ते ज़ोर भरियो। चीन जी बचाव वारी वज़ारत पारां चीन सां ॻरियल सरहद ते जदीद क्रूज़ मिसाइल नस्ब करण ते रद्दअमल में चयो त उमीद करे थो त भारत इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम जी कोशिशुनि ते ध्यानु ॾे। जॾहिं त भारतीय अख़्तियारियुनि जो चवणु हो त चीनी सरहद ते फ़ौजी दस्तनि खे रूस जे ॻरियल सहकार सां तयारु कयल ब्रह्मोस मिसाइल मनसूबो आहे ऐं इहो क़दम फ़ौजी ऐं सिविलियन इंफ्रास्ट्रक्चर जी सलाहियतुनि खे वधीक तेज़ करण जी कोशिशुनि जो हिसो आहे। चीन जी बचाव वारी वज़ारत जे तर्जुमान जो चवणो हो त सरहदी इलाइक़े में अमन ऐं इस्तेहकाम जे क़याम बाबति ॿिन्ही मुल्कनि विच में इत्तफ़ाक़ राय पैदा थियणु तमामु ज़रूरी आहे। बाज़र ते चीन हिमालया जे उत्तर सेक्टर में नई दिल्ली जे इंतज़ाम हेठि 90,000 किलोमीटर ते पंहिंजी दावा करे थो जॾहिं त भारत जो चवणु हो त ओलह में चीन भारत खे 38,000 किलोमीटर ते मुश्तमिल इलाइक़े ते कब्ज़ो आहे। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ईंदड़ महीने चीन में G20 इजलास में शिरकत लाइ वेंदो जिते संदसि चीनी वज़ीर आज़म सां मुलाक़ात जा इम्कान आहिनि। ख़ाबरू इदारे मूजिबि मोदी सरकार ब्रह्मोस एरोस्पेस जी मिसाइल्स जी फ़रोख़्त 5 मुल्कनि खे वधाइण जो हुकुम ॾिनो जंहिंमें वियतनाम सरे फ़हरिस्त आहे। मोदी चीन वञण खां अॻु वियतनाम जो दौरो कंदो जेको हिन वक़्तु बीजिंग सां ॾखण बहरिया चीन सां छिकताण में उलझियल आहे। ख़्याल रहे त चीन ऐं भारत जोरी पाड़ेसरी मुल्क आहिनि ऐं पाड़ेसरी ताक़तुनि विच में गुज़िरियल कुझु अरसे दौरान छिकताण वधी रही आहे। ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि गुज़िरियल साल सरहदी छिकताण खे घटाइण लाइ कोशिशूं कयूं हुयूं जंहिंजी कामयाबी मुमकिन न बणिजी सघी आहे। गॾोगॾु ॿिन्ही जोरी पाड़ेसरी ताक़तुनि विच में सरहदी मामले ते छिकताण गुज़िरियल केतिरे वक़्त खां जारी आहे ऐं इन सूरतहाल में भारत पारां चीन जी सरहद वेझो मिसाइल्स नस्ब करण सां इहा छिकताण वधण जो ख़दशो बरक़रार आहे। भारत सां चीन जा ख़तरा अञा बरक़रार आहिनि। गॾोगॾु ॾखण कोरिया पारां मिसाइल्स जे मनसूबे ते चीन पारां नाराज़गी जो इज़हार कयो वियो आहे। दिफ़ाई मिसाइल्स जी मनसूबाबंदी ते चीन ॾखण कोरिया सां नाराज़गी जो इज़हार कयो आहे। दिफ़ाई मिसाइल जे नस्ब जे निज़ाम ते चीन जो चवणु हो त इहो मामिलो न रुॻो चीन ऐं ॾखण कोरिया विच में सिफ़ारती छिकताण जो कारण बणिजी सघे थो पर ॿिन्ही मुल्कनि विच में सकाफ़ती लाॻापनि ते पिणु असरअंदाज़ थी सघे थो। ॾखण कोरिया में अमेरिका पारां दिफ़ाई मिसाइल जे निज़ाम जी मुक़ररी जे मनसूबे ख़िलाफ़ सिफ़ारती ऐं सकाफ़ती मुहिम खे बज़ाहिर वधीक शिदत सां जारी रखियो आहे।
चीन पारां इन मीज़ाइल जे निज़ाम खे सिक्योरिटी मफ़ादनि लाइ हिकु ख़तरो करार ॾिनो वियो आहे। चीन जी सरकारी ख़ाबरू एजेंसी मुताबिक़ चीन जे परॾेही वज़ीर वांग यी टोक्यो में पंहिंजे ॾखण कोरिया जे हममनसब सां मुलाक़ात कई, जंहिंमें 2017 में दिफ़ाई मीज़ाइल निज़ाम टर्मिनल हाई एल्टीट्यूड एरिया डिफेंस सिस्टम यानी थाड जी मुक़ररी ते सख़्त मुख़ालफ़त कई। सियोल ऐं वॉशिंगटन पारां 8 जुलाई ते थाड जी मुक़ररी जे मंसूबे जे ऐलान खां पोइ चीन जो ॾखण कोरिया सां सिधी रीत पहिरियों सिफ़ारती सतह ते एहतजाज हो। इन मंसूबे जो मक़सदु अमरीका जे ॾखण कोरिया में मुक़रर फ़ौजी दस्तनि खे उत्तर कोरिया पारां मुबैना मीज़ाइल हमलनि जे ख़तरनि ख़िलाफ़ तहफ़्फ़ुज़ फ़राहम करणु आहे। We could obviously destroy North Korea with our arsenals, but aside from the humanitarian costs of that, they are right next door to our vital ally, Republic of Korea. One of the things that we have been doing is spending a lot more time positioning our missile defense systems so that even as we try to resolve the underlying problem of nuclear development inside of North Korea, we're also setting up a shield that can at least block the relatively low-level threats that they're posing right now. चीन ऐं ॾखण कोरिया में इन मामलनि खां पोइ छिकताण वधी, जंहिं जे नतीजे में चीन ईंदड़ सियाहनि लाइ वीज़ा जी हासिलात जी शर्तुनि खे वधीक सख़्त कयो। चीन जे परॾेही वज़ीर गुज़िरियल महीने ॾखण कोरिया में मीज़ाइल जे दिफ़ाई हवालनि सां ख़दशनि जो इज़हार कयो हो। संदसि चवणो हो त इन क़दम सां चीन जी सलामती जे मफ़ादनि खे नुक़सानु पहुचंदो ऐं ख़िते में ताक़त जे तवाज़ुन में बिगाड़ींदो। चीन पारां सिफ़ारती एहतजाज जी बज़ारि सक़ाफ़ती सतह ते थियल रद्दअमल बावजूदु वॉशिंगटन ऐं सियोल दिफ़ाई मीज़ाइल जे निज़ाम खे नस्ब करण बाबति मंसूबे खे ख़तमु न कयो। थाड निज़ाम अहिड़े इलाइक़े में नस्ब कयो वियो जंहिं बाद मक़ामी ग्रुपनि पारां एहतजाज कयो वियो। संदन चवणो त अहिड़े मीज़ाइल मंसूबे सबबि उते रहंदड़ माण्हुनि लाइ ख़तरा पैदा थी सघनि था। 5000 खां वधीक माण्हुनि मुज़ाहिरो कयो, जंहिं बाद मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू थियो। एहतजाज कंदड़नि जो चवणो हो त जाइज़नि खां पोइ इहा ॻाल्हि वाज़े थी आहे त थाड जे नस्ब थियण सां माण्हुनि जी सिहत ऐं कुदरती माहौल ते नाकारी असर पवंदा, गॾोगॾु माण्हुनि जी सलामती खे पिणु ख़तरो थी सघे थो। ज़रीन मौजूदु थाड दिफ़ाई निज़ाम उत्तर कोरिया जे मुख़्तसिर मुफ़ासिले विच में मेसियोडॉन समेत ॿियनि केतिरनि ई मीज़ाइल्स ख़िलाफ़ असराइतो साबित थींदो। उन मीज़ाइल निज़ाम जे हामियुनि जो चवणु हो त मीज़ाइल निज़ाम मुल्की सलामती लाइ तमामु अहम आहे ऐं ॾखण कोरिया पंहिंजी मुल्की सलामती ते का बि सौदेबाज़ी न कंदो। वाज़े रहे त चीन थाड निज़ाम जे ख़िलाफ़ आहे ऐं इहो ख़दशो पिणु ज़ाहिर कयो पियो वञे त बीजिंग रद्दअमल में ॾखण कोरिया ते इक़्तिसादी पाबंदियूं पिणु लागू करे सघे थो। तंहिंखां सवाइ ॾखण कोरिया ऐं अमरीका पारां मीज़ाइल्स प्रोग्राम नस्ब करण जे ऐलान खां पोइ उत्तर कोरिया आबदोज़ बैलिस्टिक मीज़ाइल जो तजुर्बो कयो जेको नाकाम थियो। तंहिंखां सवाइ ॾखण कोरिया ऐं अमरीका पारां मीज़ाइल्स प्रोग्राम नस्ब करण जे ऐलान खां पोइ आबदोज़ बैलिस्टिक मीज़ाइल जो तजुर्बो कयो, जंहिं बाद मुसलसल उत्तर कोरिया पारां मीज़ाइल टेक्नोलॉजी खे बहितर बणाइण लाइ कोशिशूं जारी रखंदो पियो अचे। थाड निज़ाम जे नस्ब थियण बाबति उत्तर कोरिया अमली तौर ते सख़्त क़दम खणण जी धमकी पिणु ॾिनी आहे। उत्तर कोरिया पारां मुसलसल मीज़ाइल तजुर्बनि ज़रिए या कोशिश कई पई वञे त संदसि जोहरी सलाहियत कंहिंखां घटि नाहे, जंहिं सबबि अमरीका पारां मथस इक़्तिसादी पाबंदियूं लागू कयूं वयूं आहिनि। तोड़े गॾियल क़ौमनि पारां पिणु मथस पाबंदियूं लागू हुजण बावजूदि उत्तर कोरिया जोहरी तजुर्बा करण में रुधल आहे। ताज़ो ई उत्तर कोरिया पंहिंजे उतरे इलाइक़े वेझो हिकु आबदोज़ ज़रिए मीज़ाइल तजुर्बो कयो। लॻभॻि 500 किलोमीटर मुफ़ासिलो तय करण खां पोइ मीज़ाइल जापान में किरियो, जंहिंखां पोइ जापानी अख़्तियारनि इन क़दम खे नाक़ाबिले बर्दाश्त करार ॾिनो। जापान पारां उत्तर कोरिया जे इन बैलिस्टिक मीज़ाइल तजुर्बे खां पोइ छिकताण वधी वई ऐं जापान जे अख़्तियारनि पारां वाज़े तौर ते पैगाम ॾिनो वियो त उत्तर कोरिया पारां इन अमल खे कंहिं बि रीति बर्दाश्त न कयो वेंदो। मीज़ाइल तजुर्बे खां पोइ इलाक़ाई अॻवाननि तोड़े अमरीका इन तजुर्बे जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। उत्तर कोरिया पारां ताज़ो तजुर्बो उन वक़्तु कयो वियो जॾहिं चीन, जापान ऐं ॾखण कोरिया जे परॾेही वज़ीरनि जी टोक्यो में मुलाक़ात रिथियल हुई। गॾोगॾु उत्तर कोरिया जे मीज़ाइल तजुर्बनि ते ख़िते में ख़दशा पिणु वधण लॻा आहिनि। वाज़े रहे त उन तजुर्बे खां हिकु ॾींहुं अॻु ॾखण कोरिया अमरीका पंहिंजूं सालियानो मश्कुनि जी शुरूआति कई। मश्कुनि में अमरीका जा लॻभॻि 25,000 ऐं ॾखण कोरिया जा 50,000 फ़ौजी हिसो वठी रहिया आहिनि। उत्तर कोरिया इन फ़ौजी मश्कुनि जे रद्दअमल में फ़ौजी कार्रवाई जी धमकी ॾिनी हुई। उत्तर कोरिया जी फ़ौजी अख़्तियारनि बयान जारी कंदे चयो, मुल्क जी सालमत जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ हू भरपूर तयार आहिनि।
अख़्तियारिन मूजिब कंहिं बि ख़तरे जी सूरत में अमरीका ऐं ॾखण कोरिया खे फ़ौजी हमले जी सूरत में भरपूर जवाब ॾिनो वेंदो। वाज़ह त ॾखण कोरिया ऐं अमरीका फ़ौजी मश्कुनि खे क़तई तौर ते दिफ़ाई नोए जूं सरगर्मियूं करार ॾिनो हो। नाज़रीन, ॾखण कोरिया पारां मीज़ाइल नस्ब करण जे हवाले सां ऐं भारत पारां जेको चीन जे सरहदी इलाइक़े में जेके मीज़ाइल नस्ब करण जो जेको प्रोग्राम शुरू कयो वियो आहे, यकीनी तौर ते ॾखण कोरिया ऐं भारत जा जेके मीज़ाइल प्रोग्राम आहिनि इहे यकीनी तौर ते अमरीका जे सहकार सां ई शुरू कया विया आहिनि। ऐं अमरीका जीअं त चाइना सां उन जा रिलेशन असांखे हूअं बज़ाहिर त काफ़ी मुस्बत ऐं सुठा नज़र अचनि था, पर यकीनी तौर ते अमरीका ख़िते में चाहे थो त चाइना जे मुतबादिल तौरु भारत खे वधीक प्रिफर करे थो त जीअं भारत इन ख़िते जो मज़बूत तरीन उहो मुआशी हुजे, उहो सकाफ़ती हुजे, कंहिं बि हवाले सां, पर उहो भारत खे वधीक प्रिफर करे थो। इन सूरत हाल में चाइना जेको यकीनी तौर ते हिन वक़्तु ख़िते जो मज़बूत तरीन मुल्क आहे ऐं मुआशी हवाले सां बि गॾोगॾु इक़्तिसादी ऐं तोड़े जेको सिक्योरिटी जे हवाले सां बि जेको चाइना जो जेको मुल्क आहे उहो यकीनी तौर ते ख़िते जो अहम मुल्क आहे ऐं चाइना पारां भारत सां जेको हुनजो पाड़ेसरी मुल्क आहे उन हवाले सां इन क़िस्म जे ख़दशनि खां पोइ यकीनी तौर ते ॿिन्हिनि मुल्कनि जा लाॻापा वेतर वधीक ख़राब थींदे नज़र अचनि पिया। इन सिलसिले में G20 जो इजलास बि अॻे महीने में थींदड़ आहे। उन हवाले सां भारत जो वज़ीर आज़म उते उनजो उते ख़िताब जो बि इम्कान आहे। गॾोगॾु यकीनी तौर ते चाइना जे वज़ीर आज़म सां बि उनजी मुलाक़ात थींदी। पर इन सूरत में ॾिसणो इहो आहे त इन क़िस्म जे मीज़ाइल प्रोग्राम जे ज़रिए चाइना जेको ॾखण कोरिया ते बि ख़दशनि जो इज़हार करे थो ऐं भारत ते बि इज़हार करे थो। पर इन सूरत में ॾिसजे त इहा सूरत किथे बीहे थी। गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त ॾखण कोरिया पारां जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे इहा शइ नज़र आई आहे त उत्तर कोरिया जे मीज़ाइल प्रोग्राम जे हवाले सां काफ़ी परेशान आहे, छो त उत्तर कोरिया जे मीज़ाइल प्रोग्राम जे ज़रिए असांखे ख़िते में जेका बेचैनी आहे उहा ॾींहुं ॾींहुं वधंदे नज़र अचे पई। ईअं ई रिसेंटली उत्तर कोरिया पारां मीज़ाइल तजुर्बनि जो जेको सिलसिलो आहे हिकु दफ़ो ॿीहर शुरू कयो वियो आहे, जिते सलामती काउंसिल पारां बि काफ़ी ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। नाज़रीन, उत्तर कोरिया जे बैलिस्टिक मीज़ाइल तजुर्बनि जे हवाले सां ॾखण कोरिया, अमरीका, जापान समेत ख़िते जे ॿियनि मुल्कनि पारां काफ़ी ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। इन सूरत हाल में ॾखण कोरिया जो ही मीज़ाइल प्रोग्राम यकीनी तौर ते इन सां वाॻियल आहे ऐं ॾखण कोरिया जो इहो ई मौक़िफ़ आहे त जिते उत्तर कोरिया पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मीज़ाइल्स फायर कया वञनि था। इहो ख़िते जी सिक्योरिटी गॾोगॾु मुल्की सिक्योरिटी जो मामिलो आहे। इन करे हू पंहिंजी दिफ़ाई सलाहियत खे वधाइण लाइ इन क़िस्म जूं सरगर्मियूं कंदा रहंदा ऐं इन हवाले सां इहो प्रोग्राम यकीनी तौर ते दिफ़ाई लिहाज़ खां अहम अॻिभराई आहे। नाज़रीन, आलमी मौज़ूअनि ते वधीक ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं, पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर ब्रेक जो ऐं ब्रेक खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं इटली में जेको ख़ौफ़नाक ज़िलज़िलो आयो आहे जंहिंजे नतीजे में फ़ौतियुनि जी तादाद 280 खां वधी वई आहे ऐं उते हिन वक़्तु इमदादी सरगर्मियूं कीअं हलंदड़ आहिनि। मजमूई तौर ते जेके फ़ौतियुनि जो अंग आहे उहो बि वधे पियो। इन सूरत हाल में इटली में क़ौमी सोग जो ऐलान कयो वियो ऐं उते क़ौमी सोग जो ॾियारो मल्हायो पियो वञे, जे हवाले सां अहम तक़रीब बि थी आहे जंहिंमें इटली जे वज़ीर आज़म शिरकत कई आहे। मजमूई तौर ते इटली में ख़ौफ़नाक ज़िलज़िले खां पोइ छा मंज़रनामो आहे तव्हां सां शेयर कंदासीं हिन मुख़्तसिर साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार चवंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं इटली में आयल ज़िलज़िले जो। नाज़रीन, इटली में ज़िलज़िले सबबि 281 खां वधीक माण्हू फौत थी विया आहिनि ऐं लॻभॻि 400 खां वधीक जेके ज़ख़्मी आहिनि उहे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में इलाज हेठि आहिनि। नाज़रीन, इटली में इन अफ़सोसनाक ज़िलज़िले खां पोइ यकीनी तौर ते जेको मार्जी विलन जो अंग आहे उहो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे ऐं इन सूरत हाल में मार्जी विलन जी यादि में हिकु तक़रीब मुनक़िद कई वई। गॾोगॾु क़ौमी सोग जो ऐलान बि कयो वियो। क़ौमी सोग जे ॾियारे जे हवाले सां मुल्क जे सदर पारां उन तक़रीब में शिरकत कई वई। गॾोगॾु जेके मुतासिर जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जो बि दौरो कयो वियो ऐं फ़ौतियुनि जे वारसनि सां बि मुलाक़ात कई वई। नाज़रीन, इटली में जेको ख़ौफ़नाक ज़िलज़िलो आहे उनजे नतीजे में सभ खां वधीक जेके मुतासिर इलाइक़ा आहिनि उहो अकोमोली आहे, जिते सभ खां वधीक जानी नुक़सानु थियो आहे। नाज़रीन, इटली में आयल ज़िलज़िले खां पोइ इमदादी कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे। यकीनी तौर ते इन अफ़सोसनाक सूरत हाल में जेके मार्जी विलन जा वारिस आहिनि, तोड़े आम जेके उते शहरी आहिनि, उहे हिन वक़्तु उन्हनि जा जेके घर उन जूं इमारतूं जेके मसमार थियण खां पोइ उहे यकीनी तौर ते बेघर आहिनि ऐं इन मजमूई तौर ते इटली में आयल ज़िलज़िले खां पोइ जेके इमदादी कार्रवायूं आहिनि उहे
यकीनी तौर ते हलंदड़ आहिनि ऐं हिन वक़्त बि जेके मलबे हेठां दॿियल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे कढण जो सिलसिलो जारी आहे, पर कुझु इमारतूं अहिड़ियूं बि आहिनि या कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते हाणे जेके मलबे हेठां दॿियल जेके माण्हू आहिनि उन्हनि जे कढण जो या उन्हनि जे बचण जो जेका उमेद आहे उहा बि हाणे ख़तम थी चुकी आहे। इटली में ज़िलज़िले खां पोइ हिन वक़्तु छा मंज़रनामो आहे ॼाणींदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए। इटली में खौफनाक ज़िलज़िले सबबि 281 माण्हू फौत थी विया आहिनि, जॾहिं त 400 खां वधीक ज़ख़्मी मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में इलाज हेठां आहिनि। इटली में शदीद ज़िलज़िले जे नतीजे में ख़दशो आहे त अञा फौतनि जे अॻु में वाधि थी सघे थी ऐं अञा बि केतिरा ई माण्हू मलबे हेठां दॿियल आहिनि ऐं वक़्तु गुज़रण सां गॾु उन्हनि जे ज़िंदा बचण जी उमेद बि दम टोड़ींदी पई वञे। तंहिं बावजूदि इमदादी कारकुननि पारां कार्रवायूं जारी आहिनि। इटली में इमदादी कारकुननि पारां हंगामी बुनियादनि ते मलबे हेठां दॿियल माण्हू कढण जो सिलसिलो जारी आहे। इटली में ज़िलज़िले खां पोइ आफ्टर शॉक्स जो सिलसिलो जारी आहे। इटली जे वज़ीर आज़म मैथियो मार्जीवेलन जी यादि में हिकु तक़रीब में शामिल थियो। गॾोगॾु कुदरती आफ़तुनि सबबि एतिरे वॾे अंग में जानी नुक़सान सबबि मुल्क में क़ौमी सोग जो ॾियारो मल्हायो वियो। अख़्तियारियुनि मौजूदु सभ खां वधीक जानी नुक़सान अमाटिरस ऐं अकोमोली में थियो, जिते 184 माण्हू मारिजी विया आहिनि, जॾहिं त ज़िलज़िले मुतासिर इलाइक़नि में हंगामी हालतूं लागू कयूं वियूं आहिनि। ज़िलज़िले सबबि अमराट्रेस ऐं अकोमोली जा इलाइक़ा खंडर जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। अमाटिरस में पिणु ज़िलज़िले जे झटकनि सबबि इमदादी कारकुननि खे कमनि में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। इटली जे सिविल प्रोटेक्शन डिपार्टमेंट जे सरबराह रोम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त रेस्क्यू सर्विसिस समूरनि मुतासिर इलाइक़नि ताईं पहुची चुकी आहे। माज़ी में ज़िलज़िले जे अंगनि अखरनि मूजिबि ताज़ो आयल ज़िलज़िलो वधीक ख़तरनाक साबित थियो आहे। सन 2009 में अक्योला में आयल ज़िलज़िलो, जंहिं जी शिदत इटली में महसूस कई वई हुई, तंहिं में 300 माण्हू मारिजी विया हुआ। इटली में आयल ज़िलज़िले खां पोइ 500 खां वधीक आफ्टर शॉक्स अची चुका आहिनि। ज़िलज़िले सबबि वधीक नुक़सान अमाटिरस, आर्क्योटा, अक्योमोली जे इलाइक़नि में थियो ऐं हाणे उहे इलाइक़ा खंडर जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। नाज़े इटली में कुदरती आफ़त खां पोइ जेके मजमूई तौर ते इलाइक़ा आहिनि उहे खंडर जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। इटली में फौतुनि जो तादाद बि वधी रहियो आहे ऐं जेके ज़ख़्मी आहिनि ऐं उन्हनि जे हवाले सां बि इहो ॿुधाए पियो वञे त काफ़ी ज़ख़्मी इंतिहाई जेको आहे उहो ॻणती जोॻे हालत में आहिनि ऐं मार्जीविलन जो जेको अंग आहे उन जे वाद में बि ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। तव्हांखे ॿुधाईंदा हलो इमदादी कार्रवायूं बि उते हलंदड़ आहिनि। यकीनी तौर ते इन अफ़सोस ॾुख जी घड़ी में हुकूमती सतह ते काफ़ी इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। नाज़रीन, आलमी मौज़ूअनि ते गुफ़्तगू तव्हां ॿुधी। यकीनी तौर ते असां अॼोके प्रोग्राम जे ज़रिए इहा ॼाणण जी कोशिशि कईसीं त जेका शाम जी सूरत आहे उन में जेका अहम पेशरफ़ साम्हूं आई आहे, जंहिंमें ॿिन्ही मुल्कनि पारां जेके अहम असरअंदाज़ आहिनि शाम जी सूरत ते अमरीका ऐं रूस पारां इन मुदाख़लत खां पोइ ॾिसिजे त जंगबंदी जो जेको ऐलान साम्हूं आयो आहे उहो केतिरे क़दुरु जटादार साबित थी सघे थो। ऐं गॾोगॾु प्रोग्राम में नाज़रीन अॼु जेका तव्हांखे रिपोर्ट ॾेखारीसीं ॾखण कोरिया ऐं भारत पारां जेके मीज़ाइल्स प्रोग्राम शुरू कया विया आहिनि, यकीनी तौर ते चाइना पारां इन हवाले सां ख़दशाब ज़ाहिर कया विया आहिनि, पर ॾिसिजे त ईंदड़ वक़्त में इन्हनि ॿिन्हिनि मुल्कनि जी जेका पाण में छिकताण आहे उहा केतिरे क़दुरु घटिजण लाइ ॿई मुल्क हिक ॿिए सां सहकार कनि था या सिफ़ारती सतह ते इन मसइले खे कहिड़े तरीक़े सां हल करे सघे थो। ऐं नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम में जीअं असां ज़िक्र कयो इटली में खौफ़नाक ज़िलज़िले जे नतीजे में इमदादी कार्रवायूं उते जारी आहिनि, पर इन कुदरती आफ़त जे ज़रिए वॾो जारी नुक़सान थियो आहे। ऐं नाज़रीन, इन हवाले सां तव्हांखे ॿुधायोसीं त इटली में जेके इमदादी कार्रवाइनि जे हवाले सां जेका असांखे पेशरफ़्त अचे पई हुकूमती सतह ते, उन मां अवाम काफ़ी असांखे उहो सहकारी नज़र अचे थो। ऐं अवाम जो इहो ई चवणु आहे त हुकूमती क़दमनि मां हू काफ़ी इत्मिनान बख़्श हुकूमत अहिड़ा क़दम खणे पई ऐं हू इन ते इत्मिनान ज़ाहिर कनि था। ऐं नाज़रीन, इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते नवनि मौज़ूअनि सां गॾु हिकु भेरो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।